بسم الله الرحمن الرحيم. كنتم خير أمة أخرجت للناس تأمرون بالمعروف وتنهون عن المنكر وتؤمنون بالله ولو آمن أهل الكتاب لكان خيرا لهم منهم المؤمنون وأكثرهم الفاسقون. لن يضروكم إلا أذى وإن يقاتلوكم يولوكم الأدبار ثم لا ينصرون. ضربت عليهم الذلة أينما ثقفوا إلا بحبل من الله وحبل من الناس وباءوا بغضب من الله وضربت عليهم المسكنة ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون الأنبياء بغير حق ذلك بما عصوا وكانوا يعتدون. ليسوا سواء من أهل الكتاب أمة قائمة يتلون آيات الله آناء الليل وهم يسجدون يؤمنون بالله واليوم الآخر ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويسارعون في الخيرات وأولئك من الصالحين. وما يفعلوا من خير فلن يكفروه والله عليم بالمتقين. إن الذين كفروا لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. مثل ما ينفقون في هذه الحياة الدنيا كمثل ريح فيها صر أصابت حرث قوم ظلموا أنفسهم فأهلكته وما ظلمهم الله ولكن أنفسهم يظلمون. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا بطانة من دونكم لا يألونكم خبالا ودوا ما عنتم قد بدت البغضاء من أفواههم وما تخفي صدورهم أكبر قد بينا لكم الآيات إن كنتم تعقلون. ها أنتم أولئك تحبونهم ولا يحبونكم وتؤمنون بالكتاب كله وإذا لقوكم قالوا آمنا وإذا خلوا عضوا عليكم الأنامل من الغيظ قل موتوا بغيظكم إن الله عليم بذات الصدور. إن تمسسكم حسنة تسؤهم وإن تصبكم سيئة يفرحوا بها وإن تصبروا وتتقوا لا يضركم كيدهم شيئا إن الله بما يعملون محيط. صدق الله العظيم. आयो तव्हां भली उम्मत कढिया विया आहियो माण्हुनि जे लाइ जो हुकुम कयो था चङाई जो ऐं रोकियो था बुराई खां ऐं ईमान आणियो था अल्लाह ताला ते। जेकर ईमान आणे न अहले किताब त हुजे आ भलो इन्हनि जे लाइ। इन्हनि मां कुझु मोमिन आहिनि ऐं अक्सर इन्हनि मां फ़ासिक आहिनि। हरगिज़ न नुक़सान ॾींदा तव्हांखे मगर ज़बानी तकलीफ़ ऐं जेकर लड़ंदा तव्हां सां त पुठी ॾेई वेंदा तव्हांखे पोइ न मदद कया वेंदा। हई वई इन्हनि ते ज़िलत जाथे बि लधा वञनि मगर अल्लाह जे रसीअ सां ऐं माण्हुनि जे रसीअ सां ऐं मोटिया ॾमर सां अल्लाह जे तरफ़ां ऐं हई वई इन्हनि ते मिसकीनी। इहो हिन करे जो कुफ़ुर कंदा हुआ अल्लाह जे आयतुनि जो ऐं क़त्ल कंदा हुआ नबियनि खे नाहक। इहो इन करे जो नाफ़रमानी कयूं ऐं हद खां लंघी वेंदा हुया। नाहिन बराबर अहले किताब खां हिकिड़ी उम्मत आहे क़ाइमु थींदड़ आहे अल्लाह जे अहकामनि ते तिलावत कनि था अल्लाह जे आयतुनि खे राति जे वक़्तु हालांकि इहो सजदो कनि था ईमान आणनि था अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते ऐं हुकुम कनि था चङाई जो ऐं रोकनि था बुराई खां ऐं तकड़ कनि था भलाई जे कमनि में।
ड्रोड़नि था भलाई जे कमनि में ऐं इहे ई आहिनि नेकोकारनि मंझां। ऐं जेको कुझु कंदा कंहिं भलाईअ खां पोइ न इनकार कयो वेंदो इन्हीअ जो। अल्लाह ताला ॼाणींदड़ आहे मुतक़ीन परहेज़गारनि खे। बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो हरगिज़ न बेपरवाह कंदा इन्हनि खां माल इन्हनि जा ऐं न की औलाद इन्हनि जी अल्लाह जे तरफ़ां कंहिं बि शइ खे। ऐं इहे आहिनि बाह वारा, इहे इन्ही में हमेशह रहंदा। मिसाल उन जो ख़र्च कनि था हिन दुनिया जी हयाती में। मिसाल आहे हवा जे जो इन्ही में हुजे पारो, पोइ पहुचे कंहिं क़ौम जे पोख खे जिन ज़ुल्म कयो पंहिंजे नफ़्सनि ते, पोइ तबाह करे छॾे इन्ही खे। न ज़ुल्म कयो इन्हनि ते अल्लाह ताला पर पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कंदा हुया। ऐं ईमान वारो न वठो तव्हां इन्हनि खे राज़दार दोस्त करे पाण खां सवा। ला यालूनकुम ख़बाला, न तव्हां सां हमदर्दी कंदा ऐं चाहियूं तव्हांजे तकलीफ़ खे। बेशक ज़ाहिर थी पियो आहे बुग़्ज़ इन्हनि जे वातनि खां ऐं उहो जेको लिकाइनि था इन्हनि जा सीना, वधीक वॾी ॻाल्हि आहे। बेशक बयानु कयोसीं असां तव्हांजे लाइ आयतूं, जेकॾहिं सम्झो था तव्हां, अक़ुलु रखो था तव्हां ई आहियो जो मुहबत कयो था तव्हां इन्हनि सां, हालांकि नथा मुहबत कनि तव्हां सां। ऐं तव्हां ईमान आणियो था समूरनि किताबनि ते, जॾहिं मिलनि था तव्हां सां त चवनि था त ईमान आंदोसीं असां। जॾहिं अकेला थियनि था त चक था पाइनि तव्हांजे मथां पंहिंजे आङुरियुनि ते कावड़ जे करे। चो मरी वञो पंहिंजे कावड़ जे करे। बेशक अल्लाह ताला ॼाणींदड़ आहे सीननि जा राज़। जेकॾहिं पहुचे थी तव्हांखे का सुहिणाई त बुरी लॻे थी इन्हनि खे, ऐं जेकॾहिं पहुचे थी तव्हांखे का तकलीफ़ त ख़ुशि थियनि था इन्हीअ ते। ऐं जेकॾहिं सबुरु कंदो तव्हां ऐं डिॼंदो तव्हां त न नुक़सान ॾींदो तव्हांखे मकर इन्हनि जा कुझु बि शइ। बेशक अल्लाह ताला उन शइ सां जो अमल कनि था इहातो कंदड़ आहे। सूरह आल इमरान जो 12हों रुकू, चौथे सिपारे जो 3हों रुकू, आयत नंबर 109 खां आयत नंबर 120 ताईं मुकम्मल सॼो रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात में मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे, हिन तरह आहे त पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमायो त तव्हां भली उम्मत आहियो, छो त तव्हां अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जो अहतमाम कयो था। ऐं तव्हांजी ख़ैरियत ऐं तव्हांजी भलाई इन्ही में आहे जो तव्हां इहो कमु कयो था। समूरनि उम्मतुनि खां वधीक हिन उम्मत जी फ़ज़ीलत इहा आहे, अमुर बिल मारूफ़ चङाई जे हुकुम करणु, नही अनिल मुनकर जी तकमील हिन उम्मत कई आहे। ॿियनि जी रूहानी ऐं इस्लाही अख़लाक़ी फ़िक्र जो मनसब फ़रीज़ अदायगी करे थी ऐं दावत जो कमु करे थी। तंहिंजे करे अल्लाह ताला फ़रमाए तव्हां भली उम्मत आहियो। उन खां बाद में अल्लाह ताला फ़रमायो त यहूदी जाथे बि हुजनि इन्हनि ते ज़िल्लत मुसलत कई वई आहे, पर ॿिनि सूरतुनि में इहे ज़िल्लत खां बची सघनि था। अल्लाह जे तरफ़ों इन्हनि ते ज़िल्लत मुसलत आहे, ख़्वारी मुसलत आहे, पर ॿिनि सूरतुनि में नाबालिग जेके ॿार आहिनि या औरतूं आहिनि, अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे इहा छूट आहे त हाणे इन्हनि खे क़तलु करिणो न आहे। इस्लाम जो इहो कानून आहे, ॿार खे बि क़तलु न आहे करिणो ऐं जेको आहे औरत खे बि क़तलु न आहे करिणो, भली जंग जे मैदान में छो न हुजनि, त ॿार ऐं औरत खे क़तलु न आहे करिणो। हिकु इहो। ॿियो मुआइदे जे तौर ते जेकॾहिं सुलह था कनि, मुआइदो था कनि, बेहबलिम मिनन नास इन्ही में अचनि था त मुआइदे जे करे बि इन्हनि सां सुलह आहे त हाणे इहे बची सघनि था। वरना त इहे जेको आहे ज़लील क़ौम आहे, ख़्वार क़ौम आहे, रुसवा क़ौम आहे। कुझु इन्हनि मां अहिड़ा माण्हू आहिनि जेके जीअं अब्दुल्ला बिन सलाम ऐं उन जा साथी, उन्हनि जॾहिं ईमान आंदो मुस्लमान थी विया त उन्हनि जा पंहिंजा ई मुखालिफ़ बणिजी विया। चयूं त हे भला थोरा ई आहिनि, हे त बेकार आहिनि, जेकॾहिं भला हुजनि हा त यहूदियत थोरी छॾनि हा, पंहिंजो दीन न छॾनि हा। त उन्हनि ते ई फिटकार, उन्हनि ते ई जेको आहे तनक़ीद करणु। अल्लाह ताला फ़रमाए कुझु माण्हू अहिड़ा आहिनि अहले किताब मां जेके अल्लाह जे आयतुनि खे तिलावत कनि था, राति जो सजदो कनि था, अल्लाह ते ईमान आणनि था, चङाई जो हुकुम कनि था, बुराई खां रोकनि था, भलाई जे कमनि में चङाई कनि था। इहे नेक माण्हू आहिनि। अब्दुल्ला बिन सलाम ऐं ॿिया काफ़ी उन जा साथी जेको इस्लाम क़बूल कयूं, मुस्लमान थिया ऐं इहे सभई कमु कंदा हुआ।
अल्लाह ताला फरमाया कोई माण्हू जेकॾहिं को चङाई जो कमु करे थो त उनजो इनकार न थींदो आहे। बाक़ी अल्लाह ताला जे इल्म में मुतक़ी परहेज़गार कहिड़ा आहिनि उहो अल्लाह ताला जे इल्म में सभु शइ आहे। त का बि भलाई इहो माण्हू कंदो त इहा अल्लाह ताला जे इल्म में आहे। बाक़ी जेको कुझु इहे माण्हू ख़र्च कनि था आहिनि दुनिया जी हयाती में, पोइ इन जो मिसाल अल्लाह ताला फरमाए थी हवा वांगुरु हुजे, पोइ उन हवा में वरी हुजे पारो, थधि हुजे, हाणे इहा थधि पोख खे साड़े छॾींदी आहे। त इन्हनि जूं जेके नेकियूं आहिनि बज़ाहिर तौर ते ख़र्च था कनि, छो त ईमान न हुजण जे करे इन्हनि जे ख़र्च वारी नेकी हिते दुनिया में ख़तमु थी वञे। इहो इन्हनि ते अल्लाह ताला ज़ुल्म नथो करे, इहे पाण ज़ालिम आहिनि, छो त अल्लाह ताला ते ईमान नथा रखनि, अल्लाह ताला जे अहकामनि जी बजावरी नथा कनि, इहे ज़ालिम आहिनि, पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म था कनि। इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो त ईमान वारो इन्हनि खे तव्हां राज़दार दोस्त न बणायो। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे, मदीने जे अतराफ़ में जेका यहूदी आबादियूं हुयूं उन्हनि सां औस ऐं ख़ज़रत जे माण्हुनि जो पुराणे ज़माने खां दोस्ती जो ताल्लुक़ हलंदो ईंदो हो। इनफ़रादी तौर ते बि उन्हनि क़बीलनि जे अफ़राद सां उन्हनि जो दोस्ताना ताल्लुक़ात रखंदा हुआ, क़बाइली हैसियत सां बि, ऐं हिक ॿिए जा हमसाया ऐं हलीफ़ बि हुआ। जॾहिं औस ऐं ख़ज़रत जा क़बीला मुस्लमान थिया त उन्हनि खां पोइ बि उहे यहूदियुनि सां पुराणा ताल्लुक़ात निभाईंदा हुआ ऐं उन जे अफ़राद सां पंहिंजे साबिक़ यहूदी दोस्ती उन मुहबत ऐं इख़लास सां मिलंदा रहंदा हुआ। पर यहूदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं साईं जन जे आंदल दीन सां जेका अदावत ऐं दुश्मनी ऐं बुग़्ज़ जे करे उन्हनि जे दिलि में वरी मुस्लमाननि जी मुख़लिसाना मुहबत न हूंदी हुई। मुस्लमान उन्हनि सां सही तरीक़े सां हलंदा हुआ, मुख़लिसाना मुहबत पुराणे ताल्लुक़ात के रखंदा हुआ, पर यहूदियुनि खे इहा दिलि में न हूंदी हुई मुख़लिसाना मुहबत मुस्लमाननि सां। ज़ाहिरी तौर ते उन्हनि सां ईअं कंदा हुआ, पर हक़ीक़त में इन्हनि जे अंदरूनी कोशिशि इहा हुई त इन्हनि में फ़साद कयूं, उन्हनि खे जेको आहे इख़्तिलाफ़ कयूं, मुनाफ़िक़ाना रवश इख़्तियार करे इन्हनि में इख़्तिलाफ़ जी कोशिशि कंदा हुआ। पोइ अल्लाह ताला फरमाए ईमान वारो तव्हां इन्हनि खे पंहिंजो राज़दार न बणायो, पंहिंजो जेको आहे मुख़लिस दोस्त न सम्झो, सचो दोस्त न सम्झो। बितानत चइबो आहे असुल अहिड़े कपिड़े खे जेको जिस्म सां लॻल हुजे, माना अंदरूनी तौर ते ज़ाहिरी ताल्लुक़ात भली उन्हनि सां हुजनि, पर इन्हनि खे पंहिंजा राज़, दाख़िली राज़, अंदरूनी राज़ न ॾियो। इहे जेकॾहिं तव्हां इन्हनि खे राज़ ॾींदो, पंहिंजा दाख़िली राज़ ॾींदो, त इहे तव्हांजा कॾहिं बि ख़ैर ख़्वाह न थींदा। बाक़ी इस्लाम त ज़िम्मिन सां एतिरो हुस्न सलूक कयो आहे। हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, मन आज़ा ज़िमियन फ़अना ख़स्मुहु मन कुन्तु ख़स्मुहु ख़समतु यौमल क़ियामा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जहाँ माण्हू कंहिं ज़िमी खे सतायो त क़यामत जे ॾींहुं उन जे तरफ़ों मां दावेदार थींदुमि, ऐं जहाँ मुक़दमे में मां दावेदार थियां त मां ग़ालिब रहंदुमि। माना ज़िमी जेकॾहिं ज़िमी चइबो आहे अहिड़े काफ़र खे जेको मुस्लमाननि जे मुल्क में रहे थो ऐं जिज़ियो अदा थो करे, जिज़ियो थो अदा करे, त हाणे वक़्त जे मुस्लिम हुकूमत जे लाइ उन जी हिफ़ाज़त करणु ज़रूरी आहे, अहिड़े खे चइबो आहे ज़िमी। त हाणे ज़िमिन जी बि इस्लाम एॾा उन्हनि खे हुकूक ॾिना आहिनि, एतिरी उन्हनि जी हिफ़ाज़त रखी आहे। ॿी रिवायत में आहे मनअनी रब्बी अन अज़लिम मुआहिदन वला गैरह। हज़रत अली सईं खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मूंखे मुंहिंजे परवरदिगार मनो फरमायो आहे जो मां कंहिं मुआहिद सां या कंहिं ॿिए सां ज़ुल्म कयां। माना इहे बि जेकॾहिं मुआहिदो था कनि, यहूदी हुजनि, नसारा हुजनि, जेके बि हुजनि, मुआहिदे जे तौर ते रहनि था त उन्हनि ते बि ज़ुल्म न आहे करिणो। इस्लाम एॾो इन्हनि खे इंसाफ़ वारो निज़ाम ॾिनो आहे। ॿी रिवायत में अचे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़बरदार जेको कंहिं गैर मुसलिम मुआहिद ते ज़ुल्म कंदो या उन जे हक़ में कमी कंदो या उन ते उन जी ताक़त खां ज़्यादा बार विझंदो या उन मां का शइ उन जी दिली रज़ामंदी खां सवा वठंदो, क़यामत जे ॾींहुं मां उन जो वकील थींदुमि, माना उन मुआहिद जो वकील थींदुमि। इस्लाम इन्हनि खे एॾा हक़ ज़िमिन खे ॾिना, पर उन जे बावजूदि अल्लाह ताला इस्लामी निज़ाम खे हलाइण जे लाइ ऐं मुस्लमाननि खे अल्लाह ताला इहो हुकुम फरमाए त इन्हनि खे पंहिंजो राज़दार अंदरूनी दोस्त कॾहिं बि न बणाइजो। यहूदियुनि खे, इन्हनि खे, गैर मुस्लिमनि खे कॾहिं बि पंहिंजो इहो एतमाद वारो न बणाइजो, पंहिंजो मुशीर न बणाइजो, पंहिंजो वज़ीर या पंहिंजो जेको आहे ख़ालिस मुख़लिस दोस्त न सम्झो, बल्कि बज़ाहिर तौर ते उन्हनि सां तव्हांजा जेके ताल्लुक़ात हुजनि उहे तव्हां उन्हनि सां भली ज़ाहिरी तौर ते उन्हनि सां हुजनि पिया।
क़द इत्तख़ज़्तु इज़न बितानतम मिन दूनिल मुअमिनीन। हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हो के कहीं अर्ज़ कयोसीं हिकिड़ो गैर मुस्लिम छोकिरो आहे जेको वॾो कातिब आहे, जेकॾहिं तव्हां उन खे पंहिंजो मीर मुंशी कयो त इहो सुठो थींदो। हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला उनखे जवाबु ॾिनो त जेकॾहिं मां उनखे ईअं कयां त मुस्लमाननि खे छॾे करे ॿी मिलत वारे खे पंहिंजो राज़दार बणायां त इहो त क़ुर जे हुकुम जे ख़िलाफ़ु आहे। माना जेके मुआइदा लिखबा, जेके ॻाल्हियूं हूंदियूं, जेके इहे हूंदा त पोइ त आउट थी वेंदा, जीअं अॼुकल्ह विकीलिक्स जा इंकिशाफ़ात थींदा आहिनि, पोइ त राज़ ई न रहंदा। अहिड़े नमूने सां अल्लाह ताला इन खां मना फ़रमायो आहे। इमाम कुर्तुबी 5वीं सदी जो मशहूरु आलिम ऐं मुफ़सिर आहे। वॾी हसरत ऐं दर्द सां मुस्लमाननि में इन तालीम जे ख़िलाफ़ वर्ज़ी उन जे नताइज बद जो बयानु हिन तरह कयो आहे त ज़माने में हालात में अहिड़ो इनक़िलाब अची वियो जो यहूदी ऐं नसारा खे राज़दार ऐं अमीन कयो वियो ऐं उन ज़रिए सां उहे जाहिल शाहूकार ऐं अमीरनि ते मुसलत थी विया। त इहो ई आहे, तव्हां जेकॾहिं ॾिसंदो तारीख़ खे पढ़ी, मुस्लमाननि जे जेके हुकूमतुनि जो तख़्तो ऊंधो थियो आहे उहो इन सबब जे करे थियो आहे त उन्हनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जा माण्हू दाख़िल थी विया जेके उन्हनि जे सुल्तनत खे, जीअं सुल्तनत उस्मानी में बि अहिड़ा माण्हू दाख़िल थी विया जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू हुया। उहे तव्हां ते कॾहिं बि का बि कसर नथा छॾनि, तव्हांजे ख़ुशी में ख़ुशि न आहिनि। उहे जेको आहे मौक़ियो था ॻोल्हनि, वद्दू मा अनित्तुम, उन्हनि जी ख़्वाहिश इहा आहे त तव्हांखे तकलीफ़ में ॾिसनि, तव्हांजी ख़ुशी खे उहो ख़ुशी नथा सम्झनि। अल्लाह ताला फ़रमाए तव्हां वरी मुस्लमान ई आहे जेके तव्हां उन्हनि सां मुहबत था कयो। हा अंतुम हाउलाए तुहिब्बूनहुम, तव्हां मुस्लमान वरी इहे आहियो जेके तव्हां उन्हनि सां मुहबत था कयो, हालांकि उहे जेको आहिनि तव्हां सां गॾिजनि था त चवनि था त असां ईमान आंदो, पाण में जॾहिं वञनि था अकेला थियनि था त तव्हांजे मथां पंहिंजे आङुरियुनि ते चक था हणनि, एॾी दुश्मनी अथनि तव्हां सां। यहूदी अहिड़ी क़ौम आहे। इन तमसस्कुम हसनतुन, अल्लाह ताला फ़रमाए जेकॾहिं तव्हांखे का भलाई थी पहुचे, तव्हांखे का जंग में फ़तह थी मिले या का अल्लाह ताला जे तरफ़ां महिरबानी थी थिए त इन्हनि माण्हुनि खे ॾुख थो थिए, इन्हनि खे तकलीफ़ थी पहुचे त मुस्लमाननि जी फ़तह छो अथई, इस्लाम जो ग़लबो छो थियो। इहे जेको आहे मकार ऐं धोखेबाज़ आहिनि, इहे तव्हांजे ख़ुशी खे कॾहिं बि पसंदि नथा कनि, तंहिंजे करे इन्हनि खे पंहिंजो अंदरूनी जेको आहे ख़ासि राज़दार दोस्त न कजो। वइन तस्बिरू व तत्तकू ला यदुर्रुकुम कैदुहुम शैया। पर अल्लाह ताला इन जो इलाज बि ॿुधायो, जेकॾहिं तव्हां मुस्लमान सबुर कंदो, व तत्तकू ऐं तक़वा इख़्तियार कंदो, परहेज़गारी इख़्तियार कंदो, ख़ौफ़ ख़ुदा धारींदो, त इन्हनि यहूदियुनि जा मकर, इन्हनि गैर मुस्लिमनि जा मकर, इन्हनि जा जेको आहे प्लान तव्हांखे कुझु बि न करे सघंदा। पर तव्हां मुस्लमाननि जे अंदरि तक़वा हुजे, सबुर हुजे। इन्नल्लाह बिमा यअमलून मुहीत, अल्लाह इन्हनि जे हर प्लान खे इहातो कयूं बीठो आहे, अल्लाह जे इल्म में आहे। जेको प्लान जोड़नि था अल्लाह ताला उन्हनि खे टोड़े थो। ॿी जॻह ते बि अल्लाह ताला इहो बयानु फ़रमाइनि, तस्बिरू व तत्तकू व यातूकुम मिन फौरिम हाज़ा युमदिदकुम रब्बुकुम बिखमसति आलाफिम मिनल मलाइकति मुसव्विमीन। जेकॾहिं तव्हां सबुर कंदो, तक़वा इख़्तियार कंदो त अल्लाह ताला जी नक़द मदद तव्हां ॾे ईंदी, मलाइक नाज़िल थींदा। पर इन्नहु मन यत्तक़ि व यस्बिर, तक़वा हुजे ऐं सबुर हुजे त अल्लाह ताला इन्हनि जे मुक़ाबले में पंहिंजी मदद नाज़िल फ़रमाईंदो। या अय्युहल्लज़ीना आमनू अस्बिरू व साबिरू व राबितू वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ए ईमान वारो, तव्हां सबुर कयो, हिक ॿिए खे सबुर जी तलक़ीन कयो, हिक ॿिए जे राब्ते, हिक ॿिए सां ताल्लुकात में, ऐं अल्लाह खां ॾिजो, तव्हांजी कामयाबी इन में आहे। जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, हज़रत अबू ज़र खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, मुंहिंजे इल्म में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे जेकॾहिं माण्हू उन ते अमल इख़्तियार कनि त उन्हनि जे दीन ऐं दुनिया जे लाइ उहा काफ़ी आहे। उहा आयत इहा, मन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, जेको अल्लाह ताला खां डिॼंदो त अल्लाह ताला उनखे मसाइब खां, मुश्किलात खां निकिरण जी जॻह पैदा फ़रमाईंदो। हेसि ताणी इहो रुकू पूरो थियो। इंशाअल्लाह ताला सुभाणे जे रुकू में ग़ज़वा उहद, जंग उहद जो तफ़सील सां अल्लाह ताला वाक़ियो बयानु फ़रमायो आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे इन खे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला ख़ैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि अहलिल बैति अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।